डॉक्टर यासीन साहब जीअं चवंदा आहिनि त म्यूज़िक जी का हद न आहे, हवा जी का हद न आहे, ईअं रोशनी जी बि का हद न आहे, पर असांजे दिलनि में इहे हदूं छो ठही वयूं आहिनि ऐं इहे हदूं ख़तमु करण लाइ, इहे नफ़रतूं ख़तमु करण लाइ असांखे ईद हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो तोहफ़ो अची मिले थो त तव्हां वञो पंहिंजनि सां वञी मिलो, पर ईद असीं सुम्ही करे गुज़ारे छॾियूं था। ये छो ईअं आहे कोन। जी जेकॾहिं तव्हां म्यूज़िक जी ॻाल्हि कई हा न, त अॼु खां 20 साल अॻु में इहो कल्चर हूंदो हुयो असां वटि। त जीअं उस्ताद मोहम्मद यूसुफ हुयो, मोहम्मद जुमन हुयो, उस्ताद मंज़ूर अली ख़ान आहे जी हा न, इहे असांजे महदूद इलाइक़नि जा या सिंध जा जेके वॾा ॻाईंदड़ माण्हू हुया। पर जीअं तव्हां अॼु ॾिठो उस्ताद अमजद राना खे, ठीकु आहे न, ऐं त 20-25 सालनि खां ॿुधंदो पियो अचां साईं खे, ठीकु आहे न। त अॼु इहो आहे हाणे मल्टी कल्चरल एनवायरनमेंट डेवलप पियो थिए हा न। मैडम जेका इंटरनेशनल सिंगर आहे, डांसर आहे ऐं डिप्लोमा डांसर न आहियां, मां सिंगर आहियां ऐं होस्ट आहियां। मैडम ने पहले इंट्रोडक्शन में ये कहा था तो जी। मैंने उसको रिपीट किया। नहीं देखिए, ऑलराउंडर होना चाहिए। आप इतनी जबानों में गाती हो तो डांस भी जरूरी है। तो ये लेकिन देखिए, बहुत अच्छी सिंगर है माशाल्लाह। बहुत अच्छी ॾिसो सिंगर त सिंध जे अंदरि जेको आहे सो मल्टी कल्चरल एनवायरनमेंट डेवलप थियो आहे। जी। साईं ॻाए सघनि था पिया अमजद राना सिंधी में। मैडम साईं जेका आहे सा उहा इंटरनेशनल फोक खे इंट्रोड्यूस करायो आहे, मुख़्तलिफ़ ज़बानुनि में ॻाए पियो। त हाणे असां उन जेको चवंदा आहिनि त ग्लोबल हिकिड़ो एनवायरनमेंट डेवलप थियो आहे सही हा न। हाणे उहो ग्लोबल जेको एनवायरनमेंट जा जेके स्टार आहिनि उहे असां सां गॾु वेठा आहिनि हा न। अमजद राना साहिबु आहे, साईं आहे, साईं आहे। साईं खे बि आऊं म्यूज़िक जे हवाले सां सुठो सुञाणा थो। त साईं बि उर्दू, सिंधी, सराइकी इहे गाना ॻाए सघनि था। त असां उन दुनिया में हाणे अची विया आहियूं, त उन मल्टी कल्चरल एनवायरनमेंट में अची विया आहियूं। त हर जेको ॿारु आहे उहो सिंधी बि ॻाल्हाए थो, उर्दू बि ॻाल्हाए थो, इंग्लिश बि ॻाल्हाए, मुख़्तलिफ़ ज़बानूं जेके आहिनि जी। से हाणे असांजे डोर स्टेप ते पयूं आहिनि। बसि सख़्त के असां उनमें तहरुक थोरो वठूं, थोरो इंट्रस्ट। पर छुटीअ जॾहिं रिज़र्व नथा थी वञूं, जीअं ईद थी अचे पाण खे रिज़र्व करे हिकिड़े कमरे में बंदि करे छॾणु, बसि ईद नमाज़ हा। ताईं असांजी ईद महदूद आहे हा बिल्कुलु। ऐं उन खां पोइ असांजी का एक्टिविटी न आहे, सिर्फ़ु खाइणो आहे, शाम जो राति जो दोस्तनि ॾे वञिणो आहे बसि। ईद असां सेलिब्रेट अहिड़े नमूने सां ई था कयूं हा न। त पंहिंजनि दोस्तनि ताईं महदूद, पंहिंजनि फैमिलीज़ ताईं महदूद, या गिफ्ट ॾियणु वठण जो सिलसिलो रहे थो। छो त 3 ॾींहंनि जी थकावट आहे न, उहा हिकिड़े ॾींहं में माण्हू आराम कंदो आहे त भई आराम कयूं। पर इहो सिलसिलो 2-3 ॾींहंनि ताईं कंटिन्यू हले थो। मुख़्तलिफ़ तक़रीबात थियनि थियूं, मुख़्तलिफ़ क्लब्स में नवां प्रोग्राम तरतीब ॾियनि था। जीअं अवां ईद जे हवाले सां असांखे घुरायो आहे जी हा न। अहिड़ियूं तक़रीबूं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में, मुख़्तलिफ़ जेके सोशल लाइफ में इंसान जी, उन में बि इहे थियनि थियूं पियूं। बिल्कुलु। ऐं तक़रीब असां वटि बि हले थी। असां वटि हेतिरो ख़ूबसूरत आवाज़ जो प्लेटफॉर्म सजायल आहे।